नाज़रीन अहम ख़बर है मांखे अपडेट कंदालू त गडा प्लग तीसर टाउन में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। मारिजी वियल जी सुञाणप ख़ालिद तौर थी आहे। लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। गडाप मां गडा प्लग तीसर टाउन में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। मारिजी वियल जी सुञाणप ख़ालिद तौर थी लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे गडाप मां अवां ताईं पहुचाईंदासीं। गडा प्लग तीसर टाउन में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। मारिजी वियल जी सुञाणप ख़ालिद तौर थी आहे। लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ मांखे अपडेट कंदा हलूं त गडा प्लग तीसर टाउन में हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे जंहिंजो लाश अब्बासी शहीद अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे।